यार सिंधी पाण वटि मुआशरे में बुराइयूं ऐं नाइंसाफ़ियूं ख़तमु थींदियूं या इहो सिस्टम ईअं ई पियो हलंदो। यार मसइलो हीअ आहे त असीं सोचूं था मुआशरे जे बुराइयुनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे ख़तमु करणु सिर्फ़ु हुकूमत जो कमु आहे, पर इन जी सही डायरेक्शन इहा नाहे। पर यार इहो त वाक़ई हुकूमत जो कमु आहे न जानी। मुआशरे में बुराइयूं ऐं नाइंसाफ़ियूं तॾहिं आम थींदियूं आहिनि जॾहिं सच ॿुधण वारा ॿोड़ा ऐं ॻाल्हाइण वारा गूंगा थी वेंदा आहिनि। ऐं असांजी हालत हीअ आहे त सच ॻाल्हाइण त परे, सच ॿुधण जी कुवत बि नथा रखूं। ज़ालम खे ज़ालम नथा चई सघूं, कूड़े खे कूड़ो नथा चई सघूं। पोइ ज़ाहिर आहे मुआशरे में बुराइयूं बि हूंदियूं त नाइंसाफ़ियूं बि हूंदियूं। तुंहिंजो मतिलबु आहे इन जा ज़िम्मेवार असीं पाण आहियूं। ॾिस यार, कंहिं बि मुआशरे में ॿिनि कुवतनि जो अमल दख़ल हूंदो आहे। हिकिड़ी कुवत हुकूमत पाण हूंदी आहे ऐं ॿी कुवत उहे फ़र्द हूंदा आहिनि जेकी उन मुआशरे या समाज जो हिसो हूंदा आहिनि। बदकिस्मती सां असां वटि ॿई अमल नाकारा आहिनि। अॼु ॾींहं ताईं हिते हुकूमत जी तिर्ज़ छा रही आहे इहा हक़ीक़त कंहिंखां बि लिकल कोन्हे। पर हिते सुवालु हीअ आहे त छा असां पाण उहो किरदारु अदा करे सघिया आहियूं जेको असांखे करणु खपे। पर अदा पाण वटि सुलझल पढ़ियल लिखियल माण्हू बि आहिनि जेकी हक़ सच जी ॻाल्हि कनि था। जी बिल्कुलु आहिनि, इन में को बि शक कोन्हे। एतिरनि बुराइयुनि ऐं नाइंसाफ़ियुनि जे बावजूदि बि असांजो मुआशरो धरती ते रड़ी रहियो आहे त इहो सिर्फ़ु इन करे जो असां वटि अञा बि सचा माण्हू ज़िंदा आहिनि। जॾहिं बि कंहिं ते ज़ुल्म थिए थो त उहे माण्हू उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कनि था। पर तारीख़ी एतबार सां इन्हनि माण्हुनि जी तादाद घटिजी रही आहे। अहिड़नि माण्हुनि जो मुआशरे में घटिजणु इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे। असां सभिनि खे सचाई खे तस्लीम करे हक़ जी वाट वठणु खपे। मुआशरे जी तब्दीली लाइ माण्हुनि जो तब्दील थियणु लाज़मी हूंदो आहे। जेकॾहिं तारीख़ जो जाइज़ो वठूं त पुराणे ज़माने में माण्हू हक़ सच जी ॻाल्हि कंदा हुआ, सचाई ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदा हुआ। दुनिया जा अज़ीम माण्हू सचाई ख़ातिर विढ़ंदा रहिया। सुकरात सच जी राह तां हटण खां वधीक ज़हर जो प्यालो पीअणु बहितर सम्झो। अफ़लातून सचाई जी ख़ातिर 2 दफ़ा पंहिंजे पाण खे मौत जे मोह में विधो। मार्क्स ऐं प्लेटस खे तख़्तो ताज खां वधीक सचाई सां मोहबत हुई। ग्रोनो इन जे करे बाहि में ज़िंदा सड़ियो। हे सभु उहे माण्हू हुआ जिन्हनि जे साम्हूं वक़्त जो हुकूमतूं बि लरज़ी पवंदियूं हुयूं ऐं असांजे साम्हूं मामूली जमादार बि मुशनि खे ताऊ ॾेई हलंदो आहे। असां पंहिंजो मयार विञायो, इन करे समाज पंहिंजो मान विञायो। ताक़तवर समाज जे अॻियां हुकूमतूं कमज़ोर बणिजी वेंदियूं आहिनि। पोइ उहे हुकूमतूं उन्ही तिर्ज़ ते हलंदियूं आहिनि जंहिं तिर्ज़ ते समाज हलंदो आहे। हिन वक़्तु असां वटि बुराई ताक़तवर आहे, इन करे हुकूमत जो लाड़ो बि उन तरफ़ आहे। पर जेकॾहिं हिते सचाई जी ताक़त हुजे त हुकूमत बि पंहिंजो किरदारु अदा करण ते मजबूर थी पवे। पोइ आख़िरकार इन जो को त हल हूंदो। यार हर शइ जी शुरूआति बुनियाद खां कई वेंदी आहे ऐं बुनियाद हमेशह हेठां खां वधो वेंदो आहे। दुनिया जी तारीख़ में जॾहिं बि इंसानी समाज में का तब्दीली आई आहे त उहा तब्दीली उते जी अवाम आंदी आहे। यूरोपी ऐं अमेरिका क़ौमनि खे हुक्मराननि छा ॾिनो? सदियुनि ताईं इहे क़ौमूं जहालत जी ऊंदाह में पंहिंजी ज़िंदगी बसर कंदियूं रहियूं। इन्हनि क़ौमनि जेकॾहिं 2 आलमी जंगियूं ॾिठियूं त उन्हनि में उन्हनि जे हुक्मराननि जूं ई महिरबानियूं हुयूं। इन्हनि जंगनि जे करे यूरोपी क़ौम जो हिकु पूरो नस्ल गटरनि में रहियो। ड्रेननि जो पाणी इन्हनि जी खुराक हुई। दुनिया में इहे ई क़ौमूं हुयूं जिन्हनि पंहिंजी औलाद खे ज़बा करे उन्हनि जो गोश्त खाधो। ज़िंदा रहण जे जतन में इन्हनि क़ौमनि उथी बीहणु सिखियो ऐं जॾहिं उथी बीठियूं त सभु कुझु बदिलाए छॾियऊं। छो त इन्हनि महसूसु कयो त जेकॾहिं तब्दीली जी ख़्वाहिश रखूं था त पहिरीं पंहिंजे पाण खे तब्दील करणो आहे ऐं जॾहिं इहे क़ौमूं तब्दील थियूं त पूरी दुनिया खे तब्दील करे छॾियऊं। अॼु यूरोपी ऐं अमरीकी क़ौम जो मयार छा आहे इहो तव्हां सभिनि खे ख़बर आहे। अमल जो दारोमदार सोच ते हूंदो आहे। जेकॾहिं असांजी सोच में दम नाहे त कयल अमल बि के ख़ासि न हूंदा। इंसान ज़िंदगी में ओतिरो ई हासिलु कंदो आहे जेतिरो हू सोचे थो। असांजी सोच जो दाइरो महदूद आहे, इन करे असांजा हक़ बि महदूद आहिनि। ज़िंदगी जा उसूल ॿुधाइनि था त इल्मु हासिलु करियो, काइनात जे हक़ीक़तनि खां आगाह रहो, ज़िंदगी जी हक़ीक़तनि खे तस्लीम करे जीअणो आहे, छो त पंहिंजे पाण खे तब्दील करणो आहे।